जुड़े में बेवावरत सस जे मुबैना क़त्ल घर ऐं सोन फबाईंदड़ जवाबदार ख़िलाफ़ एहतिजाज कयो। बेवावरत मुबारक उनड़ चयो त सदस सस ख़ातूं अकेली रहंदी हुई जंहिं अमानत तौर 3.5 तोला सोन ऐं 8 लख रुपया रोक रक़म जुड़े वासी माशूक सियाल वटि रखिया हुआ। हुन चयो त जवाबदार उहे फबाइण लाइ अथई डॉक्टर सां गॾिजी ज़हरीली दवा ॾेई सस खे क़त्ल कयो आहे। सियाल ऐं सलीम डॉक्टर क़ाइमु कान्हे इन गॾिजी पाण मंझि माईअ खे सस खे यानी मारणु चाहियो आहे मिल्कत जे करे। हुनजी सोन ऐं दौलत जाम मिल्कत हुई, हुनजे करे उन फबाइण जे करे हुनखे मारियो आहे। औरत ॿुधायो त संदसि सस बीमार हुई। माशूक उन बाबति न ॿुधायो, जॾहिं त फ़ौत थियण बाद बि खेसि दफ़नाए छॾियो पर आगाह न कयो वियो। हुन महिल पोड़ी जॾहिं बीमार थी न घणी ठीकु हुई, असांखे कोन ॿुधायो। आऊं पहिरीं 15 ॾींहं वेईसि ॾिसी तॾहिं ठीकु हुई। तंहिंखां पोइ जे ॾींहुं बीमार घणी थी वई त असांखे इन इतला कोन कई। पोइ हे वठी आया सलीम डॉक्टर खे, माशूक पाण वठी आयो। पोइ हुन अहिड़ी का हिनखे दवा ॾिनऊं जंहिंमें अधु कलाक खां पोइ हुनखे गोगी अची वई मुंहं मां। हुनजो ॻाल्हाइणु बंदि थी वियो। बंदि थियण खां पोइ अधु कलाक खां पोइ दम ॾेई वई। मसमात मुबारक उनड़ अपील कई त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि घर, पैसा ऐं सोन वापसि ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk